बस सिफ़तूं जेके ख़ुदा इंसान जे अंदरि रखियूं आहिनि उहे सभिनी सिफ़तुनि मां वधीक आहे। पहिरियों आहे अकुल, अकुल खां बाद में इल्मु। इहे ॿई शयूं ख़ुदा जंहिं इंसान जे हवाले कयूं आहिनि, इन जहिड़ो बाकमाल इंसान न आहे। इंसान ॾिसो न छा में ॾाढो आहे। इंसान जेकॾहिं ॾाढो आहे त कहिड़ी ॻाल्हि जे अंदरि ॾाढो आहे? तव्हांजे असांखां हाथी जे अंदरि, तव्हांजे असांखां जिस्म जे अंदरि, तव्हांजे असांखां ताक़त जे अंदरि। हाथी ॾे तवजो कयूं ताक़त में, तव्हांजे असांखां ॾाढो। मेंह ॾे तवजो कयूं, तव्हांजे असांखां ताक़त में ॾाढी। ढगी ॾे तवजो कयूं, तव्हांजे असांखां ताक़त में ॾाढी। उठ ॾे ॾाची ॾे नज़र कयूं, तव्हांजे असांखां ताक़त में ॾाढी। जिस्म में वधीक आहे। हर एतवार दुनिया जे अंदरि अहिड़ियूं खोड़ शयूं आहिनि जेके तव्हांजे असांखां ॾाढियूं आहिनि, पर बाकमाल उहे न आहिनि। बाकमाल न हुजण जी वजह इहा आहे त उन्हनि खे इल्मु कोन्हे को, अकुल कोन्हे को। इंसान खे ख़ुदा इल्मु बि ॾिनो आहे, अकुल बि ॾिनो आहे, जंहिंजे करे बाकमाल आहे। हिकिड़ो फ़र्ज़ी वाक़ियो आहे जेको असां ॿुधंदा ईंदा आहियूं, को क़ुर ऐं हदीस जी ॻाल्हि न आहे, फ़र्ज़ी हिकिड़ो वाक़ियो आहे। हिकिड़ो हुयो शींहुं, जॾहिं मरण जे टाइम ते क़रीब आयो, उनखे हिकिड़ो नौजवान पुटु हुयो शींहं खे। आई ॻाल्हि सम्झ में? पंहिंजे पुट खे सम्झाई चयो हाणे ॻाल्हि ॿुध, दुनिया जे हर माण्हू सां तूं भली कंहिं बि क़िस्म जो को मामिलो कजांइ, अटकाइजांइ, पर ॿेली हिकिड़ी मां नसीहत कयां त उनजे मथां अमल कजांइ। चए हा भाउ ॿुधाए कहिड़ी न? चए कॾहिं इंसान सां मुक़ाबिलो न कजांइ, भोले भोलाए बि कॾहिं इंसान सां मुक़ाबिलो न कजांइ। चए हा भाउ, इहा नसीहत करे उहो वफ़ाद करे। हाणे हिनखे जेॾी महिल इहा नसीहत शींहं जे दिमाग़ में इहा पई शइ, जेको पुटु हुयो पीउ त वफ़ाद करे वियो, हिन जे दिमाग़ में पई इहा शइ फिरे पई त यार अबो जंहिंजे माण्हू नाले झले वियो आहे त इंसान सां न अटकाइजांइ। मां आख़िर ॾिसां त सही आहे भला ऐं मुसीबत आहे कहिड़ी, जंहिंजे करे पीउ माना मूंखे नसीहत करे झले वियो आहे त न कजांइ। पोइ जेके जंगल जा जानवर हुया ॿिया, उन्हनि सभिनी सां सलाह कई। ॿेली हाणे ॻाल्हि ॿुधो, मुंहिंजे बाबे मूंखे हिकिड़ी नसीहत कई आहे, उहा इहा त हर माण्हू सां अटकाइजांइ, पर इंसान सां न अटकाइजांइ। हाणे मुंहिंजी दिली ख़्वाहिश आहे त मां इहो इंसान ॾिसां त इंसान आहे कहिड़ो, जंहिंजे करे बाबो मूंखे झले वियो आहे। इहो केॾी वॾी बला हूंदी, इन जा केॾा वॾा हथ हूंदा, केॾा वॾा इन जा पेर हूंदा, केॾी वॾी इनखे ताक़त हूंदी, इहो जसामत में कीअं हूंदो। ॿेली मूंखे इहो इंसानु ॾिसणो। ॿियनि जंगल जे जानवर इन्हनि खे चइबो आहे ॻाल्हि ॿुधो, वॾे जी नसीहत जे मथां अमल कर। हुन तोखे झलियो आहे त इंसान खां परते रहो। हाणे तुंहिंजे लाइ फ़ाइदो इन शइ जे अंदरि आहे त तूं इन इंसान जे वेझो कंहिं बि क़िस्म जो न वञ त तुंहिंजे लाइ भलो आहे। हाणे पीउ जी नसीहत ते अमल करे बि तुंहिंजी मर्ज़ी आहे, जेकॾहिं नसीहत ते अमल न करे बि तुंहिंजी मर्ज़ी। हिन चयो न मूंखे इंसानु ॾिसणो आहे, भले छा बि थियो। बहरहाल निकितो, जॾहिं आयो रस्ते जे अंदरि, जंगल जे अंदरि अचे पोइ त हिन जी शींहं जी नज़र पई घोड़े जे मथां। हिनखे ख़बर न हुई त हे केरु आहे। हाणे पंहिंजो मन में सोचे पियो, लॻे थो इहो इंसानु आहे, छो त हाथी में बि मूंखां वधीक आहे, ताक़त में बि मूंखां वधीक आहे, हिकिड़ो टपो ॾिए थो अलाए किथे वञी करे पहुचे थो, मूंखे लॻे थो इहो ई इंसानु हूंदो। हाणे शींहुं ड्रुजे इन जे करे पोइ हिनजे पीउ जेको हिनखे झलियो हुयो त दुनिया जे हर माण्हू सां अटकाइजांइ, पर इंसान सां न अटकाइजांइ। हिनखे भउ हुयो त ज़रूरु ख़तरनाक शइ हूंदी जो अबे मूंखे झलियो आहे। ड्रुजंदो जॾहिं आयो, घोड़े जे भरिसां बीह करे घोड़े खे चवणु लॻो, ॾे हाल वाल, हज़रत इंसान तूं आहे। हुन चयो अस्तग़फिरुल्लाह रब्बी, कहिड़े ज़ालिम शइ जो नालो वरितो आहे। इंसान वटि हिकिड़ो चाबुक हूंदो आहे, मुंहिंजी पुठ जे मथां वेहंदो आहे, वारो लॻी पई हूंदी आहे, मां सह कंदो आहियां पियो, भॼी मुंहिंजो साहु निकिरंदो आहे, पर पंहिंजी मर्ज़ी ते जॾहिं हुन मंज़िल ते पहुचणो हूंदो त मूंखे छॾींदो आहे, न त साहु पटण जे लाइ न हूंदो आहे। अॼु भला तो कंहिंजो मुंहुं ॾिठो आहे अहिड़ी ज़ालिम शइ जो नालो वरितो आहे? बाबा इंसान वॾी ख़तरनाक शइ आहे, मां इंसान न आहियां, अलाह इंसान खां बचाए। हाणे हिनखे ॻाल्हि अञा दिमाग़ जा पर्दा शींहं जा खुलंदा पिया वञनि। यार बाबो जेको मूंखे नसीहत करे वियो त ख़्यालु कजांइ ॿेली, इहो इंसानु वॾी ख़तरनाक शइ आहे। इन मां हिकिड़ो त दलील हितां मिलियो त वाक़ई इंसानु वॾी ख़तरनाक शइ आहे, पर हाणे ॾिसूं त सही इहो इंसानु आहे कहिड़ो। हिन पए पंहिंजो सफ़र जारी रखियो त वञा मां ॾिसां त इंसानु कहिड़ो आहे। अॻिते जॾहिं वधी आयो त हिकिड़ी ॾाची बीठी आहे। हाणे जेका ॾाची आहे उहा घोड़े खां बि कद जे अंदरि वॾी आहे, हशमत जे अंदरि बि वधी आहे, ताक़त जे अंदरि बि वॾी आहे। हिन परते खां बीह करे ॾिठो, चई मालूम थिए थो त शायदि इहो ई इंसानु आहे, छो त हू जेको पहिरियों जानवर मिलियो या जेका शइ मिली आहे उहा हैत में बि हिन खां घटि आहे, ताक़त में बि हिन खां घटि आहे। तॾहिं ड्रुजंदो हुनजे भरिसां अची करे बीठो, चई ॾे हाल अहिवाल। ॾाची खां थो पुछा करे शींहं जो जेको नंढड़ो बचो आहे, चई हज़रत इंसान तूं आहे? चई ला हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाह, कहिड़ी शइ जो नालो वरितो आहे? असां 100 ॾाचियूं हुजऊं, इंसान जो नंढड़ो 10 सालनि वारो जेको ॿारु हूंदो आहे, हेतिरी लठ हूंदी न, असां 100 ॾाचियुनि खे पयो फेराईंदो आहे, जाॾे हुनजी दिलि कढे होॾे फेराए। असां पंहिंजी मर्ज़ी सां कंहिं बि क़िस्म जो न हलंदा आहियूं। इहा वॾी ज़ालिम शख़्सियत आहे, कंहिंजो तूं नालो वरितो आहे? बाबा मां इंसान न आहियां, इंसान खां ख़ुदा पनाह ॾे।
हाणे शींहं खे अची करे अञा वरी विलविला पिया मार ख़ुदा जी। अॻिलो चए पियो बि ख़तरनाक आहे, हे बि चए थो ख़ुदा माफ़ करे ख़तरनाक आहे। आख़िर इहो इंसानु भला कहिड़ी आहे, इनखे वञी ॾिसां त सही। हिन जी तड़प अञा वधंदी वञे पई त मां हिन इंसान खे ॾिसां जंहिंजे नाले भेण हर माण्हू तौबा तौबा थो करे, हर माण्हू ज़ारी ज़ारी थो करे, हर माण्हू रड़ियूं थो करे पियो। अॻिते जॾहिं वियो त हिकिड़ी जेको आहे पंहिंजो हाथी आहे जेको वञे थो पियो, हाथी जे मथां हिन जी नज़र पई। चई जेके अॻिला ॿ माण्हू मिलिया या जेके जानवर मिलिया हैत में उन्हनि खां हे वधीक आहे, ताक़त में बि वधीक आहे, हशमत में बि वधीक आहे, बसि हाणे इहो ई इंसानु हूंदो। तॾहिं ड्रुजंदो ड्रुजंदो अची करे हाथी जे भरिसां अची करे बीठो। चई ॾे हालवाल हज़रत इंसान तूं आहे। चई रब जी पनाह, मुंहिंजे मथां वेहंदो आहे नंढड़ो ॿारु वेही करे चाबुक हथ में हूंदो आहे, मूंखे चवे वेह, मां जहिड़ी हेॾी वॾी भला वेही रहंदी आहे, जे चाबुक खणी करे चवे उथ, मां जहिड़ी भला उहा उथी पवंदी आहे। मूंखे उथाइण विहाइण वारो उहो इंसानु हूंदो आहे। ख़ुदा जी पनाह मां इंसानु कंहिं बि क़िस्म जो न आहियां। हाणे शींहं जा अची करे तरा निकिता, यार इंसानु आहे कहिड़ी भला। हुनजे ज़हन जे अंदरि सवालात इहो हुया त मन ताक़त में बि ॾाढी हूंदी, हशमत में बि वधीक हूंदी, कदे बुत जे अंदरि बि वधीक हूंदी, इहा जेका ख़तरनाक शइ आहे भेण इंसानु आहे छा। जॾहिं अॻिते वियो हिकिड़ो वण जो बुंड आहे, नंढड़ो मासूम ॿार 10-12 सालनि जो, उन वण जे बुंड खे चीरे थो पियो। उनजो तरीक़ेकार तव्हां असां जल्दी सम्झी वेंदासीं, ॿाहिरें वॾे मुल्क में शहर में रहण वारा माण्हू न सम्झंदा। काठ जॾहिं असां वढींदा आहियूं न, हुनजे कुआरी खणी करे पोइ जाथो ॾाढो हूंदो आहे, उतां हिकिड़ी जेको आहे चपर विझंदा आहियूं, लोह जी विझी करे हुनखे धक हणंदा आहियूं। काठ जीअं ॾरंदो वेंदो आहे वरी हुन चपर खे अॻिते वधाए वरी धक हणंदा आहियूं। ईअं नंढड़ो मासूम ॿारु बीठो लोह जी चपर हुन काठ जे अंदरि विझी करे ॾारे पियो। तॾहिं ॾिठईं इहे जीअं करे पियो। हाणे हुनजे ज़हन जे अंदरि इहा शइ हुई त इंसानु जेको आहे उहा वॾी भला हूंदी। हे जो नंढड़ो ॿारु हुयो त शींहं जी हिन जे मथां अखी कंहिं क़िस्म जी कोन पई ॿुॾे, पर पोइ बि तंहिं महिल दिलि जाए जे लाइ पुछा त कंहिं इंसानु तूं आहे। तॾहिं पोयां अची करे ॿियो नंढड़े ॿार खे जीअं ॾे हाल वाल इंसानु तूं आहे। हुन पोइ हिते वाजायो ई कोन, ईअं तकड़ में करे चई हा मां इंसानु आहियां। तॾहिं सोचणु लॻो, चई वॾी ॻाल्हि आहे, जेको पहिरियों जानवर मिलियो उहो बि बेवकूफ़ आहे, ॿियो जेको जानवर मिलियो उहो बि बेवकूफ़ आहे, टियों जेको जानवर मिलियो उहो बि बेवकूफ़ आहे। हे हेतिरी शइ आहे, हिनखे चंबो हिकिड़ो वायां, अलाए केतिरी जाइनि ते वञी करे किरी पए, पर मूंखे ख़बर न आहे, मुंहिंजो पीउ बि हिन खां ड्रुजे पियो, हे बि सभु हिन खां ड्रुजनि पिया। तॾहिं इंसान ॾिठो त शींहं आहे, अकुल मां कमु वठां, जेकॾहिं अकुल मां कमु न वरितुमि त अॼु मुंहिंजा तरा कंहिं क़िस्म जा निकिरी वेंदा। तॾहिं चई ॾे हाल वाल तूं कहिड़ी शइ में ॾाढो आहे जो मुंहिंजो पीउ चवंदो त हिन खां बचिजांइ। चई बादशाह सलामत, तूं हिन जंगल जो बादशाह आहियां, तोखां केरु ॾाढो थींदो, मां तुंहिंजो ख़ादिम ऐं नौकर आहियां, मूंखे का हैसियत आहे जो मां तुंहिंजो मुक़ाबिलो, तूं हिकिड़ो जे करे मूंखे चंबो वाहे त मां 27 जाइनि ते किरी पवां, वरी सिधो कंहिं बि क़िस्म जो न थी सघंदा। वठी जो शींहं जी तारीफ़ कई त शींहं जो वञ भेण जा पुट, मां को एॾी वॾी भला आहियां। तॾहिं चई तुंहिंजे ताक़त जी दास्तान, हाणे हिकिड़ी मां ते महिरबानी कर, हे काठ वढियांदो पियो, मूं में एतिरी ताक़त कंहिं क़िस्म जी बि न आहे, हिनखे थोरो हथु विझी करे हिनखे झले त इहा लोह वारी जेका ॾार ॾियण जे लाइ जेका चपरी विधी आहे इहा कढी करे ॿिए पासे न लॻाए, पोइ मां हिनखे जेको आहे ॾारींदो वेंदुमि। चई का ॻाल्हि ई कान्हे का। शींहं पंहिंजा ॿई चंबा खणी करे उन जॾहिं काठ जे अंदरि विधा त उहो जेको नंढड़ो ॿारु हुयो लोह जी चपर ॿाहिरि कढई त काठ पंहिंजो पाण में मिली पियो। शींहं जा ॿई चंबा सोगा हुया, टिप ॾेई करे वेठो, चए ख़बरदार उहो हज़रत इंसान मां आहियां जंहिंजे लाइ तोखे पीउ झले हुनजो मुक़ाबिलो न कजांइ। चई भेण आहे त कार्टून जेतिरो हेतिरो गुलाबी, तोखे हिकिड़ी चपाट लॻे तूं 50 जाइनि ते हले वञे, तो मां छा आहे। चई जेको पीउ तोखे झले हुनजो मुक़ाबिलो न कजां। ख़ुदा इंसान खे जेको अकुलु ॾिनो आहे, हे दुनिया जी जेका कारीगरी आहे इहा सभु जेका ख़लक़ियल ख़ुदा जी आहे, पर हिनखे बणाइण वारो इंसानु आहे। हिन वॾे जेको आहे जबल खे कटे करे ज़मीन जे मथां विछाइण वारो इंसानु आहे, खुलियल पाणी खे टोंटियुनि जे अंदरि बंदि करण वारो इंसानु आहे, 11,000 जी बिजली खे पंहिंजे अंडर जे क़ैद जे अंदरि करे करे जेॾी महिल दिलि कढेसि हलाए त पको हले त पियो, जेॾी महिल दिलि कढेसि त बटण मथे करे त उहो बंदि थो थी वञे। इहा कारीगरी इंसान जी हिन ख़ुदा अकुल जे करे ॾिनी आहे। इंसान जे अंदरि कमाल तॾहिं पैदा थींदो आहे जॾहिं इंसान में छा हुजे, हिकु इल्मु हुजे ऐं ॿियो अकुलु हुजे। ॻाल्हि सम्झ में आई आहे न। इहे ॿई शयूं आहिनि जेके इंसान खे बाकमाल बणाईंदियूं आहिनि। जेकॾहिं इहे ॿई शयूं न हुजनि तॾहिं इंसान में कमाल कंहिं बि क़िस्म जो न आहे। त सभ खां वॾे में वॾो इंसान जे अंदरि कमाल छाजे करे पैदा थींदो आहे, चओ इल्म जे करे अलाह ताला कमाल अता फरमाईंदो आहे। इन जे करे जेके वक़्त जा नबी हुया उन्हनि खे अलाह सभिनी खां वधीक इल्मु अता फरमायो। हज़रत आदम खां हज़रत ईसा ताईं जेके नबी आया सभु इल्म जे अंदरि सभिनी खां मथे हुया।
हर नबी के अल्लाह ताला इल्म जे अंदर फ़ाइदे मक़ाम वॾे में वॾो बुलंद मरतबो मक़ाम अता फरमायो। पर जॾहिं मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुश्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आया, हुज़ूर फरमायो हज़रत आदम खां हज़रत ईसा ताईं जेके नबी आया उन्हनि जो इल्म हिकिड़े पासे ॾिया, रब जेको मां मोहम्मद के इल्म अता फरमायो उहो इल्म हिकिड़े पासे ॾिया। गाल समझ में आई न? जेॾो इल्म आहे ओॾो मक़ाम वॾो आहे। इल्म जे करे ख़ुदा इंसान जो मक़ाम बुलंद फरमाईंदो आहे। त ज़ाहिर आहे इंसान बाकमाल तॾहिं बणिबो आहे जॾहिं उन जे अंदरि छा हुजे, चओ इल्म वारी सिफ़त हुजे। जेकॾहिं उन में इल्म वारी सिफ़त कंहिं क़िस्म जी न आहे त उहो बाकमाल न आहे। तॾहिं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अन्नासु कुल्लुहुम हालिकून इल्लल आलिमून, सभु जो सभु इंसान तबाह हूंदा, बर्बाद हूंदा, मगर आलिम यानी इल्म वारा तबाही जे किनारे खां बचियल हूंदा। इल्म वारो तबाह नथो थी सघे, पर जंहिंखे अल्लाह ताला इल्म वारी वसफ़ अता फरमाई आहे उन इल्म जे ज़रिए उन जे अंदरि सभु जो सभु मामलात ऐं मसाइल ईंदा। तव्हां असांखे जन्नत जो इल्म न हुजे त इबादत कंदासीं? असांखे ख़बर पई त जन्नत इहा शइ आहे, जन्नम इहा शइ आहे, क़बर जे अंदरि अज़ाब इहा, निमाज़ जो इल्मु थियो, हज जो इल्मु थियो, रोज़े जो इल्मु थियो, ज़कात जो इल्मु थियो, इहे सभु इल्म वारियूं शयूं आहिनि। अल्लाह तबारक व तआला जेके अता फरमायूं, जेकॾहिं इहे शयूं न हुजनि त पोइ असां ऐं तव्हां ज़ीरो आहियूं। तव्हां ऐं असां में कमाल वारी कंहिं बि क़िस्म जी का बि शइ न। इंसान जो मक़ाम जेको बुलंद थींदो आहे उहो छाजे करे थींदो आहे? चओ इल्म जे करे ख़ुदा हुन जो मक़ाम बुलंद फरमाईंदो आहे।